हुसैन जे इज्जत जान माल जे हिफ्ज़ामान जलाए सलावत। बानियान जे जुमले मरहुमीन जे गुनाहन जी बख्शिश लाए सलावत आले मोहम्मद। जेके दुआओं खणी इन अज़ीम बारगाह में आया हो उन दुआओं न हाजतन जी क़बूलियत लाए गॾिजी करे सलावत आले मोहम्मद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाह قلوبنا بولاية الحسين وشرها صدور بمعرفة الحسين وزينا عيوننا ببقاء الحسين واملأ قلوبنا بمصائب الحسين وبقيا وجودنا بزيارة الحسين. الصلاة والسلام على سيدة الصديقة المعصومة مظلومة المزروبة محرمة عن حق ميراث أبيها التي قالت صبت علي مصائب لو أنها صبت على الأيام سرنا الليالي. أما بعد
फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी महकम ख़िताबिल अज़ीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वजअलनाहुम अइम्मतन यहदून बिअमरिना सलवात गंजी आले मोहम्मद बारगाह में दुआ है अल्लाह ताला मोमिन जो बानियान जो पुरखुलूस एहतमाम बनी बारगाह में कबूल मकबूल फरमाए। जेके आखिर दे वेठा मुझे इल्तमास दिया तही व मुक़द्दस जगह जिथे दुआ जो घुरण में देर थी या कबूलियत में देर न थी। आमीन बुलंद आवाज़ सां मौला बानियान जे जुमले मरहूमीन जो गुनाह माफ़ फरमाए। उन्हनि जे असांजी हाज़रीन जी इज़्ज़त जान माल जी हिफ़ाज़तूं फरमाए। मौत खां पहिरियां हिननि खे असांखे करबला शाम जन्नतुल बक़ी मशहद मुक़द्दस जो ज़वाब दुआउनि जी क़बूलियत लाइ सभई गंजी सलवात आले मोहम्मद हुक्म जी तामील कंदे हाज़िर थियो आहियां। वॾो पढ़ण वारो लाया बेहतरीन पढ़ण वारा पढ़ी विया अञा बि हिते बेहतरीन पढ़ण वारा मौजूद आहिनि। मिज़ाज मुंहिंजो ईअं त कोई ॻाल्हाए त बि पढ़णो आहे, कोई न ॻाल्हाए त बि मजलिस पढ़णी आहे। मजलिस दाद जी मोहताज कोन्हे, माण्हुनि जी मोहताज कोन्हे, मजमन जी मोहताज कोन्हे। ॻाल्हाईंदासीं त हितां जे मुंहिंजे ज़बान जे गुनाहनि जी बख़्शिश जो ज़रियो आहे। मजलिस कुझु सिखण ऐं सिखाइण जो नालो। हिन हेतिरे अज़ीम एहतमाम बानियान हिकु महीनो पहिरियां ऐलान इश्तिहारात दावतूं हेॾे एहतमाम जे तां असांखे हितां कुझु बि पूरे ॾींहं में न मिले पोइ मां ईअं थो चवां या मूं में कमी आहे या अव्हांखे पिनण जो तरीक़ो नथो अचे। सखी अथव हुसैन हक़ीक़त घुरण में देर थी, शबीर जे ॾियण में देर न थी। मजलिस मुनासिबत आहे इमाम अली नक़ी सां। कोशिश इहा हूंदी त थोरी गुफ़्तगू जेका बि थिए इन इमाम ते थिए। त असांजो ॾहों इमाम आहे। हक़ीक़त अथव त नाला भली मुख़्तलिफ़ हुजनि लेकिन आहिनि सभु जा सभु अली। हिन इमाम ते जेको ॾींहुं अॼु मंसूब आहे नालो अली फ़क़ति आख़िर ते तव्हांजो ज़हन ॿुधे हुजे नालो अली कुनियत अबुल हसन सालिस माना टियों उहो जंहिंजे बचड़े जो नालो हसन आहे। मता को दोस्त डपो तो हुजे 12 इमामनि में 3 अहिड़ा इमाम जिनजी कुनियत अबुल हसन साहिब। एक अबुल हसन अव्वल अमीर मौला, ॿियो अबुल हसन सानी तुंहिंजो मुंहिंजो इमाम मौला मूसा ऐं टियों अबुल हसन सालिस ही ॾहों इमाम अली नकी अलैहिस्सलातु वस्सलाम। 212 हिजरी में विलादत हिन इमाम जी ऐं 254 हिजरी में शहादत हिन इमाम जी ऐं ज़हर सां मौला जी शहादत थी आहे। तव्हांजे इल्म जे इज़ाफ़े जे लाइ आइमा मासूमीन जी शहादत जेका बि थी आहे तबई मौत सां न थी आहे। छो जो तबई मौत बि या बीमारी सां अचे या हार्ट अटैक सां अचे इहो नुक़्सा ऐं इमाम नुक़्स खां पाक हूंदा। शहादत उन्हनि जी ईअं ई थी आहे। इमाम जो नालो अली कुनियत अबुल हसन सालिस ऐं इन इमाम जा 10 लक़ब मां पहिरियां बि चयो त दाद जे लाइ मां न पहिरियां पढ़ंदो अॼु हक़ीक़त आहे त जे इमाम जो ॾेई आहे गुफ़्तगू थोरी उन ते थिए। पहिरियों लक़ब आहे इमाम जो नजीब। नजीब नून जीम या ऐं बा। सुभान अल्लाह। तव्हांजे अज़ान में हूंदो यकीनन इमाम ते गुफ़्तगू अॼुकल्ह नेट
मीडिया ते जे इमाम जो ॾींहुं गुफ्तगू उन्हनि ते थिए थी। नजीब जी माना है आला नसब रखंदड़। अने हिकु ॿी शइ थो पढ़णु चाहियां, जेके अहले ज़ौक़ उहे मूंखे पहिरियां पहुची वेंदो। नजीब उनखे चइबो आहे जेको पंहिंजी नोह में, नोह माना जेका उन्हनि जी पंहिंजी क़िस्म आहे, जेका पंहिंजी उन्हनि जी हैसियत आहे, पंहिंजी नोह में जेको ॿियनि खां ममताज़ जुदा हुजे उनखे चइबो आहे नजीब। अञा थोरो अॻिते वाला मन ॻाल्हि आसान थिए। इमाम जो हिकिड़ो मुहिबा उनजो नालो आहे अबू हाशिम जाफरी। जतो दखल तो इल्ला इमाम अल-हादी, जतो मां इमाम अली नकी जी आयस त मां ॾिठो मौला हिकु अजीब ॿोली पियो थो ॻाल्हाए। वाह वाह सुभान अल्लाह। मां हैरान थियुसि त मौला हे ॿोली कहिड़ी आहे, मां त का ॿुधी कान्हे। इरशाद अबू हाशिम काइनात में अहिड़ी का मखलूक कोन्हे जिन जी ॿोली हुननि खां वधीक असांखे न ईंदी हुजे, हुननि खां वधीक असांखे न ईंदी हुजे। ही मौला केड़ी बोली आ, हैरान थींदो था। इरशाद इन्हा लुगतुल हिंदी, इहा जेका मां बोली ॻाल्हाई आहे हिंदुस्तान जे इलाइक़े जी बोली आहे, लेकिन उलमा लिखनि था त तॾहिं सिंध हिंद सभु हिकु त जेका बोली इमाम जन ॻाल्हाई पे इहा हिंदी में मुराद आहे सिंधी। अबू हाशिम जो तो मौला गौर कजो, चए मौला जे मूंखे बि इहा ॿोली अचे हा त मां बि तव्हां सां इहा ॿोली ॻाल्हायां हा। आम जमला जी चाही त इहा ॿोली तूं बि ॻाल्हाए थो सघी। चए मौला हाणे किथों वञी सिखां, टाइम लॻंदो सिखण में। इमाम चयो हाणे जो हाणे, हाणे जो हाणे। चए मौला हाणे कीअं थींदो, गौर कजो। आख़िर ताईं तारीख़ लिखे थी त इमाम अली नकी जे साम्हूं पथरियूं पयूं हन, पथरियूं। बाज़ किताब लिखनि था मौला इहा पथरी खणी ज़बान ते रखी, कुझु उलमा लिखनि था न मौला लुआब में हथ हणी इन पथरी खे हयो। थोड़ी ॾुखी ॻाल्हि आहे, लुआब में हणण और माना पथरी पूरी बुॾे, लुआब हणण और माना थोड़ो लगे। इमाम चयो ही वठो। अबू हाशिम चए दखल तो फमी जीन मां इन हुसाद पथरीअ खे ज़बान पंहिंजी में रखियो, हिकु न 73 ॿोलियुनि जो मां आलिम बणिजी वियुसि। इते रुकजो कोन्हा, अॻिते था हलो। लुआब मौला पंहिंजे हथ सां हणी पथरी खे हयो त अबू हाशिम 73 ॿोलियुनि जो आलिम। कसम अथव हसनैन जो, उन्हनि जो छा इल्मु हूंदो जेके पलिया ई नबी साईं जे लुआब ते। रवायत हिकिड़ी अजीब आहे, यकीनन तव्हां ते पहुती बि हूंदी। बुलंद आवाज़ सां पढ़ो सलावत बतूल साईं जी। तमाम उलमाए हक़ा बिलखुसूस हिफ्ज़ अमान जे लाइ सभई गॾिजी सलावत बाबा से बुलंद। थोड़ो तक ज़हन मुझे आए तमाम घणी देर साईं जे बयान कंदो चाहियां, जल्दी में 2-2.5 ॻाल्हियूं पढ़ी। इहो फ़क़त मौला पंहिंजी लुआब हथ खे हणी पथरी खे हई त 73 ॿोलियुनि जो आलिम। छा उहे हस्तियूं हूंदियूं जेके पलजनि ई नबी साईं जे लुआब ते। हवाले जो ज़िम्मो मुंहिंजो आहे, तारीख़ में मिले थो हसनैन बिन यानी हसन हुसैन लम यर्ज़ औक़त इन्हनि कंहिं बि माउजी जा मस्तूर जी थञ पीती कान्हे। 3 ॾींहनि खां बाद में नबी साईं दोहो पंहिंजी लुआब हसनैन खे ॾे। 3 ॾींहनि खां बाद अचे, 3 ॾींहं हसनैन करीमैन जो गोश्त जिस्म जेको वधे पियो लुआब मुस्तफ़ा जे अस्तर ते पियो वधे। थोड़ो अॻिते हलो, इहो आहे लुआब जो असर। छा उन्हनि जी अज़मत जेके आहिनि मोहम्मद जो खून।
नअमान नालो कुनियत अबू हनीफो जब मां जे छह इमाम जगे आयस त मां ॾिठो सादिक मौला लठ जी टेक ते बीठो आ मां चो मां मौला छा ज़ईफ तवा जो टेक ते तो हली ऐसा तो ते जेको बिन जी टेक ते हले वो हादी ना है जंजी टेक ते दुनिया हले उन खे इमाम चइबो मौला टेक ते छो बीठो आ जद ते अखस तो हाउल बरकतन इन लठ के मां खायो वा जो इन में बरकत आ जे मौला लठ में बरकत केड़ी जद इन असा जद्दी ये लठ मुझे नाने मोहम्मद जी आ मां इन लाए खैया ताके बरकत अचे जमला मिलंदा जिए न बुधे त लठ मोहम्मद मुस्तफा जी वफा बाई लहा हेठ गिरयो मौला लठ मथे वाह वाह सही बात से मौला छद त लठ के चुमी जा राम मुझे छो तो चुमी जे मौला मोहम्मद मुस्तफा जी लठा नबी से हथ में खई हुंदी टेक दिनी हुंदे बोसो जा से सिकल है जब जुमलो तो चे इमाम जो मां वो लिखाए तो पढ़ा ये फुला इब्न फुला अमा तस्तही तकबल असाओ तरक लहमो कुछ थे ही न तो मोहम्मद जी लठ के चुमी दी तो मोहम्मद जी गोश्त के चुमी न तो दी आइन लहमो काथे मोहम्मद जो गोश्त इनमल वे सवे 100 साल थिया किथों आयो जे करे हसद वारी निगाह के छते पोडसी हादा लहम मोहम्मद मोहम्मद जो गोश्त दमो मोहम्मद मोहम्मद जो खून मोहम्मद जो जिस्म लवाब जो सरियो हा जके छबिए ना बुधो इयो साको अबू हाशिम बगदाद जो रहा को सिर मिन राय असल नालो थव सामरा जो इमाम इब्न ठायो कदे बेचे मौला सामरा और बगदाद सुठो पंदा हाने बजे के दोस्त आयो गाड़ी कारा त 2 कलाक जे बस आ त 3 कलाक लगी ता तदे हुंदी हो बेड़ियो चे मौला कदे कदे पानी सुकल नहर जो पंध तो लगे मुजा बबडी पंध में था चने का दुआ एड़ी ने जो मां दिल चाहे थी सजे डी मो एक नमाज तो जे पोयो पढ़ा एक नमाज बगदाद में बेल के वनी पढ़ाया वाह सही वाह बस न को कार आए ने बेड़ियो इरशाद इमाम जो जुमला या अबा हाशिम कवाक अल्लाह अल्लाह तो के ताकत दी दो ऐ जेका शे तो वट आहे न सवारी अल्लाह उन के भी ताकत एड़ी दी दो तू हर रोज मुंह वट भी इंदे बच्चन वट भी मोटा दे वाह वाह अब हाशिम जैमा जी ने सुबह जी नमाज पढ़ी बाहर जात मा डिठा ताजो तवानो घोड़ो बैठो वे ही सुबह इमाम वट सुबह जी नमाज को बाद हले जोहर जी नमाज को पहरा सामरा जोहर इते पढ़े वरी मोटे मगरिब जी पोइते पढ़ाए से मौला तो आई त्याली जो लाल पर है सब कुछ थे किए थो ऐसा तो अबू हाशिम जन जी दिल में न असा जे मिलण जो शौक ऐं तड़प होजे जमीन उन जे सामू मिट जी वेंदी आ समेट जी वेंदी आ इरादो ता कयो बंद मिनटन में खत्म थी वेंदी हैदरी बिल्कुल आखिरी गाल मौला जन शाह हाकिम निठा बनिया बादशाह मुतवक्किल भी उनन में जाए का तारे लिखो एक दफे मुतवक्किल बैठो आ साजे खामे पांजा बई पुट बैठा थस न जो एकड़ो मानो आ जो नालो आहे इब्न सुकैत मुतवक्किल तो पूछे ए इब्न सुकैत बुधाए मोजा पुत्र भला न जा फातिमा जा हसन हुसैन भला मोजा भला अली जा लाल हसन हुसैन ये शख्स उठी बीठो चे मुतवक्किल जे मुखे अमान नामो लिखी दी जान जो त पो मां सच पढ़ा
अमान नामो लिखी दी तो मां हक चे छो चे हक कोई सच्चो हो कड़ो आ ज़हरा जो तो बर्दाश्त न थींदो चे अमान नामो तो मैं लिखी नो बुधाए तो मुजा पुत्र भला या हसनैन भला इब्ने सुके तो थियो चे तो ए मुतवक्किल हसनैन जी त गाल पोआ पर एतरो बुधाए छा तो के अली जे आशिक जो नालो है कंबर उन जो इल्म अथई ये तो जे हा समय तो मां बुद्धो वा त कौन आशिकन अली अली जो आशिक हो वाह जबलो तो चवा नाले जा आशिक न बन जाऊं सब असा भी तहां भी नाले वाला आशिक न मिसाल एकड़ो दुनिया जे मजाजी इश्क जी गाल हा माशूक चए त मुखे साम सिंह जो है सेट वठी दे वाह 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 सही वाह के भी खपाए बियो अन्न बपी जो चोरी कबो पर गाल पूरी कर छो इश्क में जेको सामू घरे दिजे अली जद जे मोजो आशिका त मां तो को मजाजी से कोन तो घुरा घुराओ तो जेको फायदो वरी तो जो छातो चे अली अमीर इरशाद जंगडे मोजो आशिका त पो व्याज न खा मोजो आशिका त पो जुआ न जे मोजो आशिका त पो नशो जे मोजो आशिका त पो धियो खपाए न माशाअल्लाह जे मोजो आशिका त पो के के दुखाए न जे मोजो आशिका त पो नमाज कज़ा न थी गाल मां वधाया कोन वक्त चे तो के अली जी आशिक जो इल्म आ चे हा नालो बुधो थम त अली जो वडो आशिक होयो कंबर थोड़े पड़ जुमलो ना बताओ एक दफे हजार से कंबर माल मिलकत जाए तो अली वट छाए छडी न थो अली के माल मिलकत तो जाए अली अली करण छड जनालन अलैका वाला मालिक तोते भी लानत तुझे माल ते भी तुझे वजन ते भी लानत पर अली के छडे न तो अली जो इसको छडे कौन दस लगा पेरा भी चंदो आज भी तो चमा नालो के जो न वठो कुर्बतन इल्लाह जे कले तबर आए तो वो नालो छो देखाणो त के कोने न राजी हो थे तो हो वाकिफ नियत न को जमलो ता बियर दा पढ़ाए मां कोशिश तो क्या ते जमलो बियर मा न पढ़ा लानत अंधी कोने पांचो मुस्तहिक को लानत ये दी गोले के दाणो खाण वारे खे मौत करण वारे खे अगर कोई चवे चोर ते लानत यो टंडरे मस्ती वाले चोर टाफन वाले चोर ते बोझे चोर ते लानत वसे या न वसे फातिमा जे हक खाइण वाले चोर ते जरूर वसे अदा बने क्या भया हैदरी अल्लाह नालो के जो माशाअल्लाह हुजात तो चवे कंबर अली के छद चे तो के खाने खबर इन मौला अली इन सैफहु कान यअलमुल अंसाब मुझो वो पीर अली या अली त अली या न पर जेका हथ में हुंदी हो न जुल्फकार उन के भी इल्म होंदो हो कंके कोहणो कंके बचाइणो अली काई होते मोटा वा गाल की अंते ने हलदी चेणे बुधाए त मुंजा पुत्र भला जा फातिमा जा बचड़ा हसन हुसैन भला अरे जो मुके अमान नाम दे त पो पढ़ा चे अमान नाम तो खया बुध हाने इब्ने सुके तो थियो जुमलो चे तो इन शस है ना लिल कंबर अफजल मिनक व मिन वलदे कंबर परे फातिमा जा बच्चा परे बुधो कंबर जी जुती के लगल चती तो खो में भलिया तुझे पुत्र ने खो में भलिया चती जे कले इन चती वाली चप्पल के बाजार में आंदो वने त काई कीमत कान जे कंबर त और पूरी चप्पल और चप्पल में जगह लगल चतिया खैर मिनका तो खंब भली वलदे क तुझे पुत्र खंब भली
तो अली जे आशिकन जी चप्पल जी जत्ती जो मुकाबलो कोंदो करी त तुंहिंजा पुट वरी फातिमा जे पुट जड़ा हैदरी ई आई लता जो अब्दुल्ला बिन अब्बास तो चवे त मां ॾिठो अली मौला उन चप्पल के वेठो पियो पाण टाके जे चप्पल के 7 चतियूं लॻियूं किताब पूरो इन ते इन अली खासिफ नअल चप्पल के टाकण वारो अली थोड़ो इन जी डीप में ता पाण वञो अली जा हथ आम हथ कोन्हनि एडा अजीम हथ जे चप्पल के टाकन इन बात से अली तू पे तो एडे चप्पल पांजी टाके हुकूमत हिनन इन नाली अफदल मिन उमराहिम ओ इब्न अब्बास है अली जी जुत्ती इन आकमन को भली इन जे नमाज़न को भली लेकिन छो ला यसअद अलैहि इल्ला रजली केड़े कम जी हुकूमत जे में जुल्म हो जे ना हक हो जे लुट हो जे मुझे जुत्ती अफजल इन जे लाया जो इन जुत्तीयते ना हक जो पैर आयो ही कोने या मुझे आका मोहम्मद के खणी हली या जा अली के खयो घुमंदी इमाम जा खोट लक पोते पर मां सभई छजा तारीख में वरजो मौके मिलो त इमाम अली नकी ते गुफ्तगू थींदी तारीख में 5 तमाचा एड़ा लगा जिनके लगा तो उनके चेहरे तो दाग न मिठो इलाही सारो त पुरसो डयो बैठा हो मुझे आदत ना है जो बच्चा है डर जाओ थी मातम करना नफ्सुल महमूम में तस्बीह व हम्बुल मगमूम में इबादत मसाइब में गमगीन चेहरों करने इबादत था साहो खड़ो या देखी पहली तमाच हजरत यूसुफ नबी अली वारो जरे बचपनी जे इल्म में यूसुफ के बहरन खपायो मिस्र जा वापारी वठी हलिया तो गुजर उतां थियसि जिथे माउ जी ख़बर पए निगाह कस जी पंहिंजे पाण खे ज़मीन ते केराए दाह थो ॾे अम्मा जे तूं हुजी हा न मां हीअं खपायो न वञा रोए पियो थो माउ सां दुख जो ॻाल्हियूं पियो थो ॿुधाए थोड़ो जॾहिं वापारी अॻिते हलिया त मालिक उन खां पुछे थो त जंहिं बच्चे खे असां वरितोसीं काथे आहे जे वेठल कोन्हे मतां लथो ऐं लही डोड़ी पोइ ते हलियो जीअं पोइ ते आया त डोड़े कोन थो कंहिं जॻह ते वेठो आहे माउ खे ॾुख पियो थो ॿुधाए जॾहिं उन शख़्स यूसुफ जे चेहरे ते तमाच अहिड़ी हई मथे मुंहुं कयो यूसुफ नबी अखियुनि मां लुढ़क के तो या अल्लाह ॼाणी तो त मुंहिंजो ॾोह कोन्हे तमाच जे हई हुनजो हथ सुकी वियो वरी यूसुफ नबी हथ पंहिंजो मस कयोसि त हथ बहितर थियो इहा पहिरीं तमाच बी चमाट मिक़दाद खे अली अमीर जो आशिक़ा जंहिं रात न सैयदा दुनिया के छॾियो मदीने जा माण्हू गॾु थिया त असां बि बतूल जी नमाज़ पढ़ूं वसीयत हुई बीबी जी या अली जन मूंखे ख़ाली मोटायो उहे नमाज़ में न अचे अमीर मौला जो हुकुम जो मिक़दार जी मौला वञण के चओ त असांजे घर खे छॾे वञ नमाज़ में न तयार ॿियो ॾींहुं थियो त उहे सभु गॾु थिया मिक़दाद ॿाहिरि निकितो छो आया हो चवनि था फातिमा जी नमाज़ पढ़ंदासीं मिक़दाद रोई थो चवे जंहिंजी नमाज़ पढ़ण आया हो